प्रोफेसर अल्ताफ हुसैन लगारी ॻोठाणनि ऐं आबादकार भाइरनि लाइ प्रोग्राम पेश करे थो साई धरती। दस्त जी भाकरी अची वई आहे। स्टूडियो इंजीनियर आशिक अली भुट्टो। हाज़िर है प्रोग्राम साई धरती। सजी संगत जी खिदमत में अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अदा ख़बर कबूल आहे, खुश आहियो, तबियत ठीक आहे? भा फ़कीर मोहम्मद अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह साईं जा घणा एहसान आहिनि। तव्हां ॿुधायो, ख़ुश आहियो? चाक चङा भला, उता कचहरी, ओड़ो पाड़ो, माल रिज़्क, पोखराह, बनी बारो, दोस्त अहबाब सभु ख़ैर लॻो पियो आहे न? बाज मुंहिंजे मालिक जी पई गुज़रे। अदा हाजन बुले थी, तव्हां पंहिंजो हाल वाल ॾियो, ख़ुशि आहियो, तबियत ठीकु आहे? अल्लाह जे रसूल जी वॾियूं करम नवाज़ियूं, ख़ुशि लॻा पिया आहियूं। हारी माण्हू पंहिंजे कमे कारे भाऊ फ़कीर में सिंधी तव्हां पंहिंजो हाल वाल ॾियो, ॻोठ जो, बनी वारे जो, माल मुता जो, पोखराह जो। बाज मुंहिंजे मालिक जी पई गुज़रे ऐं असदुल्लाह सोलंगी साहिब बि पंहिंजे उताक ते पहुतो आहे। जी जी। ऐं रोज़ जी बुनियाद ते महिरबानी कंदो आहे ऐं उनखां बि हाली हवाले थियूं। साईं असदुल्लाह सोलंगी साहिब, ख़ुशि आहियो, तबियत ठीकु आहे? फ़कीरमान साईं रब साईं करण लॻा पिया आहिनि, पंजनि ॿारनि जा अहसान। तव्हां ॿुधायो, ख़ुशि लॻा पिया आहियो संगत? बाज मुंहिंजे मालिक जी पई गुज़रे, पाण हारी माण्हू पंहिंजे कमे कारे मौला साईं आबाद कंदो तव्हांखे। साईं हेॾो वेठो आहे पंहिंजो मीर हाजन खान साईं जी वॾो ख़ुशि लॻो पियो आहे साईं। बिल्कुलु सदाईं खिलंदो रहे साईं। और साईं तव्हां बि ख़ुशि लॻा? अल्हम्दुलिल्लाह, शुक्र आहे साईं। तव्हां ॿुधायो, ख़ुशि आहियो? अल्लाह साईं तबियत ठीकु आहे न? अल्लाह साईं तव्हांखे आबाद रखे। कंदो साईं। आमीन आमीन। हाजन बि बहके पियो ऐं सॼी संगत बि बहके पई। जी जी। ऐं असांजा जेके फ़सुल आहिनि उहे बि हिन वक़्तु सेहतमंद बि आहिनि, सॻारा बि आहिनि ऐं पंहिंजा मालवंद माण्हू बि हिन वक़्तु ख़ुशि आहिनि ऐं उहे बि पंहिंजे माल जी सार संभाल सुठे नमूने सां करे रहिया आहिनि। ऐं असांजो कणिक जो जेको फ़सुलु आहे उहो बि हिन वक़्तु पंहिंजे मरहले मां गुज़री रहियो आहे ऐं जोबन जो मरहलो आहे, हुनजो नेसर जे मरहले में आहे। ऐं असांजा दोस्त जेके वारी वखरी वारा आहिनि उहे बि ख़ूब महिनत करे रहिया आहिनि पंहिंजी ज़मीन सां। ऐं उनजी महिनत सां ई रब जी महिरबानीअ सां असांजे मंडीअ में जेको माल अचे थो पियो, उन में दाणो आहे, मिर्च आहे, जेके बि सब्जियूं आहिनि, केतिरा खणजनि ऐं उहा उन्हनि जी महिनत आहे। ऐं बाग़ाई दोस्त बि पंहिंजो जेको आहे पिणु संभाले वेठा आहिनि ऐं उन्हनि जी बि सॻारी महिनत आहे। सुठो नथो आहे ऐं तमामु घणी असांखे परेशानी हुई, ख़दशो हुयो। ऐं जिते जिते बि फ़सुल में जंहिं बि जिन्स में कुझु थींदो आहे त पंहिंजा मुल्की इदारा जेके आहिनि उहे बि परेशान थींदा आहिनि, अवाम बि परेशान थींदो आहे। उन सां गॾु वरी असांजो हारी ऐं आबादगार बि परेशान हूंदो आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, सभिनी जी इहा परेशानी आहे न, त जेकॾहिं असांजी कंहिं बि जिन्स खे जेकॾहिं बीमारी लॻे थी या का शइ असां वटि घटि थी मिले त सॼे मुल्क जे लाइ इहा परेशानी आहे। त उन लाइ असांजा जेके बि ज़रई माहिर आहिनि, ज़रई इदारा आहिनि ऐं ज़रात सां जेके बि लाॻापियल माण्हू आहिनि, उन्हनि पंहिंजे ज़रात जे हवाले सां तमामु घणी कोशिशि कई आहे, हर जिन्स सां। ऐं उन में भाण बुती जे हवाले सां बि या वरी मौसम जे आहार बि उन्हनि तमामु घणियूं सुठियूं शयूं मुतारिफ़ करायूं त जीअं असांजो हारी ऐं आबादगार जेको आहे उहो परेशान न रहे। साईं ॾाढी सुठी ॻाल्हि कई। बिल्कुलु साईं। असांजो बि उन ॾींहुं वञणु थियो पंहिंजो हिकु बाग़ में, ज़ैतूननि जे बाग़ में। उते जेके दोस्त हुया बाग़ाई, उन्हनि ॿुधायो त जेको तव्हां जंहिंजो ज़िक्र कंदा आहियो, उन्हनि बीमारी जो नालो जो ॿुधायो त मूंखे वरी तव्हां वारो इहो तसवुरु ज़हन में अची वियो त तव्हां ॿुधाईंदा आहियो इहे बीमारियूं। उन्हनि में हुन माना कार सुरो पन जेको आहे सो कारो पियो लॻे त उन में माना मुख़्तलिफ़ पन जेके हुया उन्हनि ते हिकिड़ो न पर कई पन हुया उहे मौजूदु। उन में उहे कारो जेको आहे सो कार्बान जीअं थींदो आहे ईअं, त हुननि चयो साईं हे मेली उहा आहे त उन जी आगाणियुनि जे पासे ॾे, बल्कि आगाणियुनि खां औरते आकिल जेको आहे, आकिल जो ई बाग़ हुयो, आकिल ॻोठ में ई हुयो मुक़ाम जे भरिसां।
सो मूंखे उन वक़्तु इहो ज़हन में सुवालु आयो हुयो त मां चयुमि साईं खां पुछंदुमि इहो सुवालु त हाणे उहो ज़हन में अची वियो आहे त हिकु इहा मेली बग जेका आहे इहा उन खां अलावा जेके अंबनि में बि हिकिड़ी बीमारी थींदी आहे ज़ैतून में बि साॻी बीमारी मौजूदु आहे सोकड़े जी उनखे असां घर चवंदा आहियूं गरियल जेके ज़ैतून हूंदा आहिनि घर माना मथां जेको आहे सो बग न साईं कारो जेको कारो मथां माना त हूंदो आहे हुनते ईअं हिनखे अंब में बि थींदो आहे ज़ैतून जी माना ईअं सख़्तु खल थींदी आहे छोॾे वांगुरु हिनखे असां घर चवंदा आहियूं इहे गरियल पितो आहे त इहा घर जी बीमारी जेका इहा बीमारी आहे या हिन जो थधि जे करे जेको आहे न जी जी ज़ैतून में जेको नासी पटो सख़्तु थी वञे खल में जी जी इहो थधि जे करे माना कुदरती तौर ते घणी थधि पवंदी आहे उन्हनि में कुदरती तौर ते हिन में इहो घणे सीअनि जे करे थींदो आहे अच्छा इहा बीमारी वग़ैरह इहा नाहे न में ज़ैतून पोइ ॾिसो न साईं जेकॾहिं फर्ज़ कयो इहो त अंब इहो ज़ैतून आहे थधि जे करे पर अंब में अंब त गर्मी जो मेवो आहे त उन में इहा छो थी थिए उन में को ॿियो सबबु आहे बहरहाल जेको ज़ैतून जो मसइलो आहे न जी जी ज़ैतून में इहा शइ जेका थिए थी इहा घणी भाङे थिए थी थधि जे करे जी जी बाक़ी जीअं हाणे मेली बग जे बारे में तव्हां जी ॿुधायो इन में जिन बाग़ान महिनत कई पंहिंजे बाग़ सां ऐं उनजी सार संभाल सही नमूने सां मिली बग जो छो त गुज़िरियल 2-3 सालनि खां वठी इहो असां वटि लाड़काणे ज़िले में हिन जो मसइलो अचे पियो जी जी ऐं पर वक़्तु जिन संभाल पंहिंजी कई हाणे उन में असांजी बाग़नि जी जेको सफ़ाई सुथराई आहे ॿियो जंहिं वक़्त में इहा ज़मीन नथो मथे चढ़े थी न साईं जी जी त उन में चूडो बि थी वञे त माना जेको हुते बाग़नि में गंदु किचिरो आहे या रहियल जेके माण्हू कढी छॾे वण वग़ैरह बि कढी छॾे ॿियो इहो विथीअ में जेको थियनि था न मथे चढ़ंदा वण ते त वण जी चौधारी जीअं मां अॻ में बि आबादगार गुज़ारिश कंदासीं त उते माना जेके ग्रीस हणी करे ऐं चौधारी वरी पटियूं असां विढ़े छॾियूंसि जी जी बैंडेज जूं आम मिलनि थियूं त इहे ॿिनि ॼणनि ते असां हर हिकु थोरा खे जेके विढ़े छॾियूं त इन में इहा मथे कोन चढ़ंदी त इन सां माना जेको हुनखे इहो बैरियर मिली वेंदो जी जी ऐं ॿियो ज़मीन में जेको पाणी जॾहिं आपाशीअ सां कयूं था गर्मीअ मौसम उन महिल जेकॾहिं असां प्रोफिनोफास पाणीअ सां गॾु ॾेई छॾींदासीं ज़मीन में जेके हुनजे विथनि में जेको रहियल हूंदो न साईं उहो माना ख़तमु थी वेंदो बाक़ी जेकॾहिं वण ते चढ़ी वियो पोइ हिन जेको बि असां फुआरो कंदासीं न उहो माना असराइतो न हूंदो जी जी बिल्कुलु सही था चओ असराइतो माना हिन तदबीरूं करणु खपनि इहे ई पंहिंजो इन ई मौज़ूअनि ते असां कचहरी कंदासीं अॼोके प्रोग्राम में जी जी पर संगत खे को कलाम ॿुधाइजे पाण बि ॿुधिजे जी 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 वाह वाह थी वञे मिनटनि जो आहे ख़बरुनि ताईं न हलंदो 4 मिंट हुजे त पोइ कीअं ख़बरुनि ताईं हलंदो आहे कंहिंजो आयो घणो हिन जो 4 मिंट पाण जे बारे में हा ॿियो वरी जेके सारियुनि जा नवां बीज आहिनि उन करे इन हाणे खां मां जारी इहो खौर जे करे न थींदो आहे खौर में ऐं हिकिड़ो ॼारे वारो जीत जेको थींदो आहे वण में उन करे बि हिन मेवे ते थींदो आहे न असर मेवे ते घणी भाङे जेको आहे न हिकिड़ो थींदो आहे सख़्तु थी वञे फटी वियो मथां कारो पटो जेको थिए कारो पटो कुदरती तौर ते थधि खां बचाव जे लाइ हुन में कुदरत को प्रोटेक्शन कंदी आहे सख़्तु थी वेंदो अंब जी ॻाल्हि थी अचे त वरी अंब में वरी गर्मी में थो लहे अंब में इहा बीमारी हूंदी आहे इहा न शइ न हूंदी खौर वारी जीत जेको न थींदो आहे खौर बि निकिरंदी आहे वण मां उहा खौर बि लॻंदी आहे प्लस में ॼारे वारो जीत हूंदो आहे जेको निम में बि लिकी वेंदो अथव हा मां ॾिठो आहे उहो वरी माना वेंदो आहे न ईअं माना ॼणो को 2-3 मिंट खां ॼणो अछो ईअं पाउडर हणी इहो पाउडर वारो जेको आहे न इहा मेली बग आहे पाउडर जीअं हाणे चयो न इहा छा करे हाणे मेली बग जेको आहे न उन मथां तव्हां जीत मथां पहिरीं जा बचा हूंदा आहिनि तेज़ हलंदा उन्हनि खे अंग्रेज़ी में चिरावलस पोइ जंहिंमें तेज़ हली मथे चढ़ी वेंदा न पोइ जंहिंमें बालिग थींदो आहे त पोइ उन जिस्म मां अछो पाउडर निकिरंदो आहे इनखे तव्हां कहिड़ी बि दवा डायरेक्ट हणंदो न उहा असरु न कंदी जेसि ताईं वरी सरफ हुन में सरफ जो सुवारो करणु हाणे वरी पोइ छा थो करे त वरी अंदरो जेको अंदरि लाहे थो माना मिठ लाहे थी उन उहा हुजे मिठी माना उहा माकोड़ी जी पसंदीदा शइ आहे तव्हां जिते मिली बग ॾिसंदो न माकोड़ा जाम हूंदा हिनखे हिकु माना हिकु जॻह हलंदो स्लो आहे हिकु जॻह ॿी जॻह ते खणी वञे माकोड़े जो वॾो हूंदो आहे ऐं ॿियो जेको कननि ते वरी कारा दाग मिली बग माना जेकी लाहे जी कारियूं माना उनते वरी सूटी मोल्ड डिज़ीज़ हूंदी आहे उहा माना फंगस पतनि खे कारो थो करे माना इन मिली बग जे करे बीमारी बि अचे थी
पतन ख़तम कंदो उन्हनि माना फोटोसिंथेसिस न थींदी पैदावार घटि हा हा पन उहो फिका थी वेंदा आहिनि ऐं ऐं उन पननि ते कारा दाग हूंदा आहिनि हा उन फोटोसिंथेसिस न थींदी नथो त बि बंदि हा रोशनी साह साह माना उन बंदि छा आहे करे मां ॻोठ में हूंदुमि न पोइ निम ते चढ़ी वञी वेही रहंदुमि ॿारनि पोइ हिननि जी माना सॼी ॾिसंदो हुउमि बाक़ी हिन में बि ज़ैतून में ॿी बीमारी थिए थी अधु जो अधु वण सुकी वञे हा ॾार सुक हा हिकिड़ो ॾार माना इहो अंब में बि थींदो आहे सही हा हिकिड़ो थींदो आहे कुदरती ॾार वरी तव्हां हुन कटी न हेठो वरी न थो फुटे हा निम में बि थींदो आहे। हर वण में थिए इहे हर वण में थींदो आहे न इहो हिकु ॾार वण सुके वञे हुन में पेर में बि असां ॾिठो हिन आहे में ज़ैतून में घणो हा ॿियो वरी मां जेके माना बिजलीअ जेके तारूं न जेके उहे क्रॉसिंग कंदियूं न उहो बि ॾार खे साड़ींदी आहे हे त बड़ा नथा थियनि ज़ैतून ॿियो वरी हिन में वरी जेको थिए थो पंहिंजो असुल में असांजो भाण जो हूंदो आहे न ज़ैतून जो हा उहो सही नथा थियनि भाण जो मिक़दारु भाण जी क़िस्म ऐं टियों उनजी प्लेसमेंट मथाण वारो भाण सही नथा ॾियो हा जहिड़ी जॻह ते तव्हां रखो सही जॻह ते हाणे हिन थोरे जी विझ था ॾियो हिनखे जेतिरो छट हूंदो आहे न नी पाड़ू माना सन्ही पाणी नयूं माना छट जे हेठि हूंदी असां सिर्फ़ु थोरे जे भरिसां हुते थोरे जे भरिसां न आहे रहंदा दरी ॾियणी आहे थोरो सॼो चुने में ॾियो ऐं सॼी चले खे माना असांखे अहिड़ी भाण ॾियणो आहे ॿियो वरी पाणी जो ॾियणो आहे असां ॾींहुं हिकिड़ो आवाज़ खोल सॼी ॿारे खे पाणी अचे हा इहो बि न आहे करिणो हर ॿार खे धार हर ॿारे खे माना पाणी धार हर वण खे धार पाणी चैनल वञे न वण ॾिठो आहे हर हिकु पंहिंजो धार धार हा कंहिं पंहिंजी ॿारी नंढी इहो ठाहे जेको हूंदो आहे न हुन में खुराक मां ज़ाया बि न थींदी जेको भाण ॾींदा उन वण में ई रहंदो सही था चओ बिल्कुलु हुन मां निकिरी न वेंदो निकिरी न वेंदो ऐं वण खे माना पंहिंजी छटरी हेठां बि मुकमल छटो कैनोपी सॼी में करिणो आहे ॿियो असां पोटाश बि कयूं कोन था हाणे जेको तव्हां चयो न इहो सख़्तु ग़लती थी वञे हिन में जेका असांखे पोटाश ॾियणो हूंदो न उहो हिकिड़ो हर बीमारी खां बचाव बि आहे पोटाश सही सही खुराक जी ज़रूरत बि आहे इन में पोटाश जीअं ख़ासि करे फ्रूट लाइ त तमामु बहितर आहे साईं इहो मां जेके घर वारी ॻाल्हि कई न ईअं अहिड़े ई कलर जी माना थींदी अथव पर कारी थींदी आहे उहा कारी थींदी आहे पटो हा पटो थींदो पटो ठही ईंदो आहे ऐं हिकिड़ा त माना सॼा अंब जेके आहिनि न चौफेर माना उहे माला खे बि थींदो अथव घर थींदी आहे हा घर माना के माना बकरीअ खे रिंड खे मेंह खे हिन खे बि थींदो अथव फंगस हे जेको ज़ैतून विधो न उन थोरो ज़ैतून ॾरी बि पवंदो आहे डरी पवंदो हा इहो थधे थधे करे ॾरंदो हा आहे ऐं मिठो ॾाढो हूंदो आहे उहो वरी हा मिठो बि हूंदो हा आहे बिल्कुलु मथां वखल लाहियूं खाओ त ज़बरदस्त मिठो हूंदो आहे बाक़ाइदे मिठो राति जो अवतर जो हणी वणनि खे इहे ॿाहिरि जेके ज़ैतून असां ज़ैतून जी शांति माना भोग न कंदा आहियूं यारो तव्हां ज़ैतून न हली असुल में एतिरो हुजे मां ज़ैतून सां मिलियल न हुजे हा गैर ज़रूरी शांति सुकल हवा जो गुज़र हुजे गुज़र हवा जी हुजे उन सां बि माना असांजो इहा कम जी ॻाल्हि आहे ऐं जी त हिकु हा हा कलाम पाण ई ॿुधोसीं जी जी ऐं सॼी संगत बि हा कलाम ॿुधो ख़बरूं ॿुधूं जी हाणे ख़बर जो वक़्तु थी वियो आहे वरी ख़बर ॿुधो तव्हां सिस्टम लाइव आहे चेंज अगरि मर्ज़ी आहे साम्हूं सर वारे ख़त आंदा आहिनि पर हो जिन ते सवाल लिखियल आहे न उहे मूंखे रहिजी विया आहिनि घर हाणे पढ़ंदा हुआसीं पोइ हिन में मुख़्तलिफ़ ईअं कंदा हुआसीं भई माना कुझु लिखियो त साईं कणिक फिकी थी वई आहे कुझु चयो त असां पाणी पहिरियों ॾिनो आहे भाण ॾिनो आहे अञा वधीक छा कयूं ऐं कुझु वरी ख़ाली ख़त बसि नाला पढ़ी शामिल करे पोइ साईं खे उन ते माना मुख़्तलिफ़ पाणी न न इहे ई ॻाल्हियूं हुननि लिखियूं सिर्फ़ु ॻाल्हियूं जेके लिखियलूं न उहे आहिनि मूं वटि 10-12 खत हुया पर ॻाल्हियूं माना इहे साॻियूं नाला पर हे लाइ केरु पटे थो वञे हुननि जो टपो लॻल आहे न ॿी को लाइ बि हूंदो हूंदो ख़त तफ़सीली न पढ़जे नाला न न बसि हिन में छा आहे उहो पसंदि वारा कुझु करणो आहे हुन में तव्हां इहो घणा ॾिजो माण्हू खतो गफ़ो कंदा माना कार्ड वठंदा वरी पहुचाए आंदा पोस्ट में सिर्फ़ु नाले जे लाइ नाले जे लाइ पंहिंजे नापाक इरादनि में न खां वेंदा हाणे पूरियूं ख़बरूं ॿुधंदा वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो दहशतगर्दी वारो अमल पाकिस्तान खे अमन ऐं इस्तेकाम जे रस्ते खां ऐं असां ॿियो हिकिड़ो सिस्टम वरी पंहिंजो कयो पॉडकास्ट रेडियो हले असांजो वीडियो माना वरी तव्हांजो हिकिड़ो अदीब शाइर असां सां गॾु थियो आहे हिकिड़ो
इहो केरु आहे रज़ामंद बुर्डो रज़ा बुर्डो न रज़ा में अॼु कमेंट कयामांसि साईं बि लॻल तव्हां बि लॻल कल्ह आयो हुते रिकॉर्डिंग कई असांजो वरी यूट्यूब चैनल आहे ज़री पार्ले हुन चयो त पाकिस्तान जी फौज माहिरनि तरबियत आहे जंहिं मुल्क मां दहशतगर्दी जो पार पठण में मदद कई आहे इमरान ख़ान चयो त माइक जो बैलेंस ॾियारूं माइक जो बैलेंस हिते ई बीठो मां बि वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे तव्हां पंहिंजी माइक पंहिंजी माइक संभालियो ख़तरे खां संभालियो नेटवर्क खे इंटरव्यू ॾींदे हुन चयो कैसा? पाकिस्तान ऐं चीन खतन वारो साहब आहे हा हे खतन वारो साहब वधीक मज़बूत थी रहिया आहिनि मराठी जाम था जारी तकरार जी ॻाल्हियुनि ज़रिए इहो पुराणो हुकुम चयो त भला हो साईं कान्हे को काको हुकुम जे करे सुभाणे मसइले जी हुनजो अरबाजी ॾींदो आहे कल्ह हुयो सूमर ते वज़ीर आज़म इन ॻाल्हि ते उन ॾे वटि सट लॻी पई वाह भारतीय को पुछे त असां न वेंदासीं गॾु को पुछे असां न वेंदासीं गॾु मूंखे चवनि मां तुंहिंजो ॾींहुं चेंज कयूं मां बा मुंहिंजो ॾींहुं चेंज न कयो मुंहिंजो आङार वरदा सही आहे सदर डॉक्टर आरिफ मुंहिंजो ॾींहुं जॾहिं बि चेंज थियो आहे न प्रधानमंत्री वारी तालीम खे ज़ोर हिन साई धरती में घणा अहिड़ा माण्हू आया आहिनि विया आहिनि जेके माना घणनि सां हिक ॿिए सां न ठहंदा आहिनि सभिनी वारे मां त हिकिड़ी पहिरीं दफ़ो आयो नओं नओं आयो हफ़ीज़ुल हक़रिया उहा हिते वेठो पाण ॿ अलाए टे ॼणा जहिड़ो थी पियो सदर फ़ासिला ईअं त खोड़ न पर घटो थिए कोई सफ़ा सीरियस थी वियो हुन चयो त हुकूमत तालीम जी तरक़ी ते ख़ासि ध्यानु ॾेई रही आहे न साहब जो माधू आहे न ॿियो वरी 50,000 तकड़ उहो कंदो आहे माण्हू जंहिं वटि माना कुझु न हूंदो आहे चैम्बर जंहिंजो सिंधीअ में चवंदो ख़ाली हुजेसि रेडियो पाकिस्तान सां सर्फ न आहे अॼु सेनेट खे ॿुधायो वियो त मौजूदा हुकूमत जे 3 सालनि दौरान नेशनल हाईवे अथॉरिटी जो रेवेन्यू 103 अरब रुपयनि ताईं वधियो आहे मवासिलात वारे वज़ीर मुराद सईद ऐवान खे ॿुधायो त इहो रेवेन्यू बदनवानी जे ख़ात्मे ऐं डिजिटलाइज़ेशन जे अमल जे करे वधियो आहे मवासिलात वारे वज़ीर चयो हे लिखिजे थो न साई धरती मेज़बान फ़कीर मोहम्मद सिंधी आज़न बुलंदी अनाउंसर हिन अनाउंसर बि न लिखणो आहे अनाउंसर जी ड्यूटी जो नालो लिखणो अथसि साड़ सदका ॾे वञे वरी असांजो ऐं माशी अवसर लाइ आलमी इहो केरु आहे केयर साहब हुन चयो कापीस्ट खे त मेज़बान पहिरियों मुंहिंजो नालो लिखंदो पर पोइ फ़कीर मंदरु लिखंदो हुन चयो तोखां वधीक सीनियर आहे उहो मुलाक़ात कई उमिरि जो मामलो आहे ॿी ॻाल्हि आहे वालेकुम अस्सलाम साईं दोस्तो ख़ैर बारिक साईं आलमी बैंक तरफ़ां कयल त माना इहा बि उहो बर्दाश्त नथा करे सघनि कयो क्यू शीट चार्ज थी वई आहे संगा मोबाइल हिते ऐं प्रोग्रामनि जो चार्ज साईं साईं इहो इहो हुन में लॻल आहे न मोबाइल जे करे लॻल आहे हेॾे मुंहिंजो चार्जर लॻल आहे हेॾा वरी हे कंप्यूटर जो लॻल बोर्ड वणो सर और बोर्ड आशिक जे बोर्ड में लॻल दर बंदि करे जारी नाकारी सियासत पंजाब जे वॾे वज़ीर उस्मान बुज़दार इन एतमाद जो इज़हार कयो त मुख़ालिफ़ तरफ़ां पेश कंदड़ बेएतमादी वारी रिथ नाकाम वेंदी इन मौक़े ते ॻाल्हाईंदे सिंध जे गवर्नर चयो त जेके माण्हू मुल्क में बेचैनी ऐं विगुड़ पैदा करे हाणे उहो इहो शइ कची आहे पंहिंजनि नापाक इरादनि में नाकाम वेंदा हुनखे सराइकी मां सिंधी मां सराइकी थो करे घटि में घटि उस्ताद जे लाइ चांहि ऐं पीस थो खणी आहे समूरनि माण्हुनि खे पहुचण ते ख़ाली हा फिकी खणी आहे न खंडु खणी अचे न गॾु सां गॾु असां पीअंदासीं उस्ताद जे करे उस्ताद खे लंघण ते कमु कराईंदे कान कमु पटी गानो ॿुधायो थी गानो बि न ॿुधायो मूंखे त कान पुछी वणंदो गानो ॿुधाए थी यादि कराई गाने ॿुधाए न भई इहे शागिर्द आया लतीफ़ी अयूब लतीफ़ी अयूब लतीफ़ी जो अयूब ॻाल्हि अयूब लतीफ़ी त पाण ई शागिर्द लॻो पियो सरकार सिंध जे नौजवान खे कामयाब जवान प्रोग्राम हेठि कामयाब बाक़ी चवंदा आहिनि गानो ॿुधाए गाने चवंदा आहिनि मां गाने ॿुधी शागिर्द सिंध जे नौजवान बणाइण आहे वफ़ाक़ी हुकूमत जी कामयाब जवान प्रोग्राम हेठि हिन साल सिंध जे अधु मिंट अथसि 10 अरब रुपया विरहाया विया वेंदा त जीअं इहे पंहिंजो कारोबार शुरू करे सघनि इहा ॻाल्हि नौजवान जे मामला बाबति ख़ासि सलाहकार मोहम्मद उस्मान डार मीडिया जे नुमाइंदनि सां
हुन चयो त वफ़ाक़ी हुकूमत सिंध जे नौजवाननि खे अकेलो न छॾींदी ऐं तरबियाती सिख्या लाइ उन्हनि खे स्कॉलरशिप बि फ़राहम कंदी। रेडियो पाकिस्तान तां हिंदी में ख़बरूं पूरियूं थियूं। वधीक वेबसाइट radio.gov.pk। हा साईं, ख़बरूं ॿुधियूंसीं ऐं मुल्क जे ताज़े हाल अहिवाल खां बि वाक़ुफ़ु थियासीं जी जी ऐं पाण खे ख़बरूं ॿुधणु घुरिजनि ऐं हर वक़्तु बाख़बर रहणु घुरिजे। ऐं सवेल इहा ई ॻाल्हि हुई पंहिंजे ज़राअत जे हवाले सां, बाग़नि जे हवाले सां, त असांजे फ़सुलनि खे जीत जड़ियूं कीअं थो लॻे ऐं उनजो बचाव कहिड़े नमूने सां करणु घुरिजे। जी जी ऐं जीत तमामु नंढिड़ो आहे, पर जेको नुक़सान थो ॾेई वञे उहो घणे अंदाज़ में नुक़सान थो ॾेई वञे। जेकॾहिं असांजी जांच पड़ताल न हूंदी ऐं असांजो हारी ऐं आबादगार जीअं सवली सिंधीअ में चइजे त निंड पियो हूंदो त पोइ उनखे ख़बर न पवंदी, पोइ नंढिड़ो इहो जेको जीत आहे न उहो घणा नुक़सान करे वेंदो। हा बिल्कुलु सही था चओ। ऐं इन्हनि जीतनि खां बचाव जे लाइ बि जेके आहिनि उपाउ वठणु ज़रूरी आहिनि भाऊ फ़कीर। हा, पंहिंजो ख़ासि जेको मेवो आहे जी ऐं भाॼी भुतीअ में जेको इस्तेमालु थिए थो पियो टमाटो, जी त उन फ़सुल जी बि असांखे सुहिणे नमूने सां सार संभाल करणु घुरिजे जी ऐं तमामु घणी सार घुरंदो आहे उहो फ़सुलु। हा बिल्कुलु। पंहिंजो टमाटे जी ॻाल्हि तव्हां कई आहे त टमाटो असांजे एरिया में, असांजे हिन तर में थिए थो पियो, घणे जजे अंदाज़ में थिए थो पियो। सो उनजे करे साईं खां, साईं असदुल्ला सोलंकी जी मौजूदगी जो फ़ाइदो वठूं। हा बिल्कुलु। त साईं खां असां इहो हिकिड़ो सुवालु पुछूं त टमाटे खे भाण जो जेको आहे मिक़दार उहो केतिरो हुजणु घुरिजे ऐं ॿिया कहिड़ा उपाउ वठणु घुरिजनि जो असांजो टमाटे जो फ़सुलु जेको आहे उहो, छो त टमाटो हिकिड़ो नाज़ुक फ़सुलु आहे, उनखे उनजी असां मुदत कीअं वधाए सघूं था त जीअं हू घणे अरसे ताईं असांखे असांजो साथ ॾिए ऐं असां वरी जेको आहे सो असांखे मौसम खां या जीतनि खां बचाव जो। जीअं साईं फ़कीरमन साहिब चयो जेको जीत ऐं बीमारियूं असांजे फ़सुलनि जे लाइ हानिकार आहिनि ऐं उनजे लाइ हिकिड़ी तमामु सुठी ॻाल्हि कई जी त असांखे माना सुजाॻ रहणो पवंदो ऐं रोज़ानी बुनियाद ते। हाणे जीतनि खां बचाव या बीमारियुनि खां बचाव जे लाइ हिकमत अमली हूंदी आहे। जी जी असां वटि हिकमत अमली में माना असां आबादगार भाइरनि वटि इहो ई हूंदो आहे त जीत या बीमारी जो बचाव इहो आहे त फुआरो कुले ते खणंदासीं ऐं वञी जीअं नज़र आयो त माना शुरू करे ॾींदासीं। जी जी हक़ीक़त में इहा हिकमत अमली न आहे। हिकमत अमली जो चवणु आहे त माना अहिड़ा तदबीरूं असां कयूं जो इन्हनि खे असांखे सफ़ा मारणो बि न आहे। सही सही जो सॼी उन्हनि जी माना पॉपुलेशन ख़तमु थी वञे। हिकु त उहो असांजे जेको सिस्टम ते सॼो एनवायरमेंट ते असरु थींदो जी ऐं ॿियो असांजे माहौल में गिदलाण पैदा थींदी। ज़रई जेके ज़हर तमामु ख़तरनाक हूंदा आहिनि, इहो असांजो पहिरियों हल हुजणु न खपे, पर इहो असांजो आख़िरी हल हुजणु खपे। जी तदबीरुनि में मां इहो चयो त जीअं साईं चयो त रोज़ानी बुनियाद ते पंहिंजे फ़सुल जी जांच पड़ताल रखणु घुरिजे। हिकु ॿूटे खे चङे नमूने सां चकास कंदो रहिजे छा उन में का बीमारी त न आहे। छो त हाणे मौसम जीअं 15 असांजी फेवररी थींदी न, मौसम थधि साईं जीअं घटि थींदी त असांजी थोरी गर्माइश गर्मी वधंदी, जीअं जो राति जो थधी थी। पोइ इन में घम जी सूरत में मुख़्तलिफ़ माना बीमारियूं बि अची सघनि थियूं, अगाटो साड़ो, पाछाटो साड़ो। इन मौसम में असांजो फेबरवरी खां मार्च महीने ताईं टमाटे में ज़ाहिर थींदो आहे मौसमवार। ऐं वरी जीतनि जी बि जेका वाधि वीझ थींदी आहे। हाणे उन में हिकु त इहो ॿियो नंबर ते ॿियो असां जेके कयूं था न फ़सुल ते, उन में जीतनि खां बचाव जे लाइ जिन्सूं हुजनि जंहिंमें कुवत मुदाफ़ियत हुजे माना जीतनि खां। ऐं ॿिए नंबर ते वरी जेके आहिनि से जिन्सुनि खां पोइ उनजी जेको असां ज़मीन जेका तयारी था कयूं न, उन में बि वॾो हिसो हूंदो आहे। सही नमूने सां असांजी ज़मीन तयारु थियल न हूंदी ऐं उन में गंद गाह घणो हूंदो त उन सां बि माना जीत गंद गाह जे करे बि माना उते अची थो वञे। इहे शयूं अॻ में असां अॻुवाट कंदा रहंदासीं, मुकमल उनजी माना साफ़ सफ़ाई सुथराई फ़सुल जी हूंदी ऐं उनजी रोज़ानी बुनियाद ते चकास हूंदी। जेकॾहिं पॉपुलेशन घटि आहे ऐं नुक़सान जी हद ताईं न आहे त उते असां फुआरो करणु माना पैसे जो बि ध्यानु त ऐं जेको आहे वरी माहौल जी बि गिदराण। जेकॾहिं उहो नुक़सान जी हद खां वधीक अची थो वञे त पोइ जेको आहे उन ते असां पंहिंजो इहे कीमियाई ज़हर बि इस्तेमालु करे सघूं था। पर पोइ कंहिं सलाह सां जेकॾहिं ज़हर असांखे लॻाइणो आहे जीत जे लाइ, ईअं न वरी असां जेको आहे फंजीसाइड खां वठी अचूं या हुजे बीमारी अगाटो साड़ या पाछाटो साड़ हुजे त वरी असां जेको आहे हणूं जीतनि वारी दवा, त उहे सलाह सुवाह असां सही माना जेको आहे ऐं मयारी कंपनी जी दवा इस्तेमालु करणु घुरिजे। इहो थी वियो। ऐं ॿियो जीअं तव्हां चयो त जीअं साईं चयो त एतिरो माना असां सार संभाल लहूं जो असांखे
उन में पैदावार वधीक मिले बेदार मिले जेकॾहिं फसल असांजी बीठो आहे नाज़ुक फसल बि आहे ऐं ईअं सम्झो कैश क्रॉप आहे जी जी जहिड़े नमूने सां ईअं सम्झो हिकिड़ो असां कारोबार आहे धंधो आहे त उन में इन फसल जी सार संभाल में अचनि था भाण कहिड़ो भाण कजे इस्तेमालु ऐं कॾहिं कजे ऐं मुतवाज़न भाण जो इस्तेमालु जेका हुनखे खुराक जी ज़रूरत आहे असां उहा शइ उनखे फ़राहम कयूं जी अमूमी तौर ते टमाटे जी फसल हुजे या असांजा ॿिया फसल हुजनि जी असांजे आबादगार जे ज़हन में हूंदो आहे साईं कारो या छो टमाटे जी फसल में जेको असांजो लाड़काणो ज़िलो आहे हाणे किन इलाइक़नि में साईं 4 बोरियूं बि DAP जूं असांजे आबादगार इस्तेमालु ॾियनि था जी जी ॾियनि था फी एकड़ ते जी जी हाणे इहो हिसाब लॻायूं त जेकॾहिं 4 बोरियूं DAP 10,000 रुपया DAP लॻो पियो आहे हा 40,000 40,000 रुपया DAP माना उछलियूं ज़मीन में जी। ऐं हिकु दफ़ो बि न ॾींदा आहिनि पर बार बार पिया DAP ॾींदा हा इहो असांजे ज़हन में वेठी आहे DAP न ॾींदासीं त असांजो माना फसल भलो कोन हलंदो जी पर वरी साॻी हीअं ई लाड़काणे जे इलाइक़े में कुझु माण्हू वरी जेके आहिनि ओतिरो माना कयो 1.5 बोरी 2 बोरियुनि ताईं विझनि था जी त उहे पैदावार ओतिरी था वठनि जेतिरी चइनि बोरियुनि वारो थो वठे जी त असुलु आहे त माना उनखे भाण जी ज़रूरत कहिड़ी आहे जो DAP करे छा थो ऐं उन खां पोइ असां वटि कारो ऐं छो हूंदो आहे जॾहिं त असांजी फसल खे ॿियनि खुराकी जुज़नि जी बि ज़रूरत हूंदी आहे जी जंहिंमें ख़ासि तौर ते टमाटे जे लाइ त वरी पोटाश जेको आहे नी पोटाशियम जो असां वटि इस्तेमालु तमामु न जे बराबरि आहे पोटाशियम सल्फेट जेकॾहिं असां इस्तेमालु कंदासीं त उहो न फ़क़ति असांजे ॿूटे में बीमारियुनि खां बचाव कंदो पर इहो जेको आहे सो असांजो मेवो जेको आहे उन जी साइज़ बि वधाईंदो हिकु जेतिरो मेवो पैदा कंदो ऐं मेवे में ताज़गी आणींदो जी सघारो थींदो जेकॾहिं असां ख़र्चो कयूं था हिन ते पंहिंजो 4 बोरियुनि में जेके 2 बोरियुनि ते अचूं असां DAP जूं ऐं 2 बोरियुनि जा पैसा वरी जेकॾहिं पोटाश ते ऐं जेके ॿिया जेके ज़रूरी घुरिबल असांजा अमाइनो एसिड्स अॼुकल्ह आम इस्तेमालु थियनि था जी ऐं जेके असांजा पंहिंजो प्लांट ग्रोथ रेगुलेटर आहिनि या हार्मोन्स वग़ैरह उन्हनि जो बि असांजी ज़राअत में वॾो अहम रोल आहे सही आहे उहे बि मुख़्तलिफ़ मयारी कंपनियूं उहे बि माना फ़राहम कनि थियूं उन्हनि जे बि इस्तेमाल सां असांजे ॿूटे में ताज़गी सिहतमंद ऐं मज़बूत माना जो ॿूटो थींदो हिननि जी पैदावार बि वधंदी पैदावार सां गॾोगॾु उन जो जेको मेवो हूंदो उहो बि सिहतमंद ऐं यूनिफॉर्मिटी हिकु जहिड़ा ई हुन में हूंदी जी ऐं सही वक़्त ते माना जेको आहे उहो हलंदो इहे शयूं मद्देनज़र रखी असां जेके भाण इस्तेमालु कयूं साईं उन में जीअं मां चयो मुतवाज़न भाण मुतवाज़न माना जेका हुनखे घुर्ज ज़रूरत हुजे घुरिबल जेका शइ हुजे हाणे जंहिंमें फास्फोरस अची थो वञे खुराकी जुज़नि में नाइट्रोजन अची थो वञे पोटाश जी ॻाल्हि कईसीं ज़िंक आहे बोरान आहे इहे असांजा जेके अहम जुज़ा जेके आहिनि त इहे उन खां सवाइ जेकॾहिं ॿी मां तव्हांखे अर्ज़ु कयो त अमाइनो एसिड्स या ॿिया जेके प्लांट हार्मोन्स जेके घुरिबल अॼुकल्ह अचनि था मार्केट में लिक्विड फॉर्म में उहे बि असांजे हिन ॿूटे जे खे खुराकी जुज़नि में माना अहम किरदारु अदा कनि था जी बीमारियुनि खां बचाव बि कनि था ऐं हुनजी वाधबी बि वधाइनि था त इहे शयूं आहिनि हाणे DAP जे लाइ जीअं चयोसीं त उहा DAP 4 बोरियूं असां वटि आम रवाज़ इहो माना 4 बोरियूं ख़र्चु करणा पर हाणे इन ते असांखे थोरो गौर करणो पवंदो त असांखे जेका हुनजी घुर्ज आहे उहा सिफारिश जेका आहे न साईं उहा आहे 2 बोरियूं DAP जी ठीकु आहे साईं पर चवंदा साईं असां वटि जेको हींअर हाइब्रिड जिन्सूं अची वियूं आहिनि वधीक पैदावार ॾींदड़ अची वियूं जिते असांजे आबादगार ॿाहिरि माना 700-800 माना पेटियूं कढंदा हाणे उते जो आहे 1500-1600 पेटियूं था कढूं जी पैदावार में फ़र्क़ु आहे त इहो भाणनि जे करे आहे बिल्कुलु जेकी वधीक पैदावार ॾींदड़ जिन्सूं हूंदियूं त उहे वधीक भाण घुरंदियूं पर उहो भाण जेको हुननि जे घुर्ज मुताबिक़ हुजे जेकी खुराकी ज़रूरतूं उन जूं पूरियूं करे ईअं न आहे त हिकिड़ी बि असां भाण रखंदा आहियूं वरी जेके नाइट्रोजन में आहे असांजी यूरिया जो भाण आहे यूरिया बि माशाला महांगो आहे त उनजी बि जेतिरी घुर्ज आहे उनखे उहो ऐं उन वक़्त ते ॾियणु घुरिजे जी त इन में टमाटे जी फसल लाइ इहे गुज़ारिशूं असांजे आबादगारनि खे आहिनि मुतवाज़न भाण माना जेके घुर्ज न्यूट्रिएंट्स जी ज़रूरत आहे खुराकी जुज़नि जी उहे असां पूरा कयूं हा मुतवाज़िन जो मक़सदु आहे जीअं बैलेंस हुन हुजे तवाज़ुन बरक़रार रहे ऐं उहो जेको आहे सो हुनखे का बि बीमारी न लॻी सघे ऐं हुन खां अलावा हू पंहिंजो सिहतमंद कुवत मुदाफ़ियत सां जेको आहे सो बरक़रार रहे ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं तमामु सही भली ॻाल्हियूं जी जी ऐं मुंहिंजे ख़्याल में त हाणे भाऊ फ़क़ीर मोहम्मद पंहिंजो असां वटि आहे होकन वारनि खे टाइम ॾियूं त पोइ वरी पंहिंजी कचहरी जारी रहंदी जी जी हा आश करी हथ मथे कयूं हाउ एकेतालीह था थियनि असां वटि 40 था
ओॾी बि वई आहे अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। जी जी भाऊ। छा थियो आहे? कणक जे पननि खे मर्ज़ लॻो आहे? पननि खे मर्ज़। इहो साॻी ॻाल्हि पिकाण हा भाऊ, तव्हां गाज़ी गुलाम हुसैन चांडियो? भई इहो तकरीबन गाज़ी गुलाम हुसैन चांडियो कान? हा, केर ॻाल्हायो था? गाज़ी गुलाम हुसैन चांडियो खां? गाज़ी गुलाम हुसैन चांडियो खां? आशिक चांडियो? फैज़ मोहम्मद चांडियो, ठीकु आहे भाऊ। हा हा, वठी आया आहियो दवा? शहदादकोट मां वठी आया आहियो? कहिड़ी दवा? कहिड़ी वठी आया आहियो? कहिड़ी वठी आया आहियो दवा? आशिक चांडे खां वठी आया आहियो दवा? हलो ठीकु आहे, ठीकु आहे। पननि खे मर्ज़ कहिड़ो लॻो आहे? ॻाढ़ो मर्ज़ आहे उहो। ठीकु आहे, ठीकु ठीकु। अटे जी आंच इहा रस्ट पननि जी हा न, पते जी हिनखे छा चइबो आहे रती रती, हा रती जी बीमारी माना। हे त ॾिसो कहिड़ा आया आहिनि अलाए। मैसेज हा साईं, मशहूरु थी विया न रेडियो में। साईं शबीर शाह आहे दवा बाबू आहे बाहू दवा। अस्सलाम वालेकुम भाऊ वलणा गुलाम। अरे भाऊ शान चङो जो अची दिलिया सां भई हाणे तुंहिंजूं ई पे ॻाल्हियूं मुंहिंजूं इहो ॿ सुवाल इहे पुछंदोमांव। हिकु त इहो कणिक जे पननि खे मर्ज़ लॻो आहे, ॻाढ़ो माना ॻाढ़ा थी विया आहिनि पन, अटो माना ऐं ॿियो वरी सवेल हिकिड़े फ़ोन कई चई असां लूसण कयो आहे, इहे आहिनि हेॾे हिन पासे जा मीरण माछी जे पासे जा। लूसण कयो आहे, लूसण खे पंहिंजो महलो लॻो आहे, उनजे लाइ मौज़ून दवा। माले में पानी फुआरो कान तेजी आहे हा न, तो गाह वन माला की फुआरो होना तो मालो अति को देर फुआरो सर पानी जो तेल पानी हुआ इहो ॿ पुछणो सुवाल ख़त पढ़ी ऐं पोइ इहो ॿ सुवाल फ़क़ीर हीअं बसि ॻोठ बाहू ख़ान कोश खां हाजी रुस्तम अली कोश, जमाल ख़ान कोश, फलाणो ख़ान कोश, ॻोठ फलाणे खां फलाणो ख़ान फ़क़ीर मोहम्मद सिंधी, ॻोठ फलाणे खां फलाणो 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 आखिरी वकी आखिरी पानी नालो हा आखिर वो न खण जाए। हा, ॻोठ धनी जी वाड़ खां फ़क़ीर मोहम्मद सिंधी। हर फकी वन हा ईअं, बाक़ी ईअं न चइजे असांजा दोस्त आहिनि ऐं इहो त टाइम ख़तमु थी वेंदो आहे जल्दी में। हा नालो तकड़ हा, फरमाइशी प्रोग्राम थींदी आहे गाने ईअं बसि माना जल्दी में। मुझे चवे तो मां ॾियां थो रहिड़ो तूं चुप करे न न हे हिन वटि हुजनि, बाक़ी थोरा शेयर कयोसि। खतन जो ड्यूटी ऑफिसर ज़मीदारी सां खणी करे हली शेयर कयोसि, ख़त त घणा पिया न आहिनि। न मां न पढ़ंदुमि तव्हां ॿई पढ़ो। न अथर तो घणा बाक़ी ॾुखिया साईं खे सोला मां पाण ॾे रखिया। सही आहे। ये मसला भी विकरा कहते हैं विच में ट्रांसलेट अची वञे ये वन सराइकी में कराईंदो इहो थी वियोसि
ख़त नहीं यारो ॾियूं। हा दा हुकन वारनि खे बि ॿुधोसीं जी जी ऐं हुकन वारनि बि काराइतियूं ॻाल्हियूं कयूं। जी हेॾां वरी संगत बि ख़त मोकिलिया आहिनि, हा वो उन्हनि बि काराइतियूं ॻाल्हियूं कयूं आहिनि हा हा ऐं दोस्तनि जा ख़त शामिल कंदा हलो। जी 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 असांजा हाजन बुलेदी दोस्तनि यादि कयो आहे, दोस्तनि खे तव्हां बि यादि कंदा हलो। ॻोठ अरेस बाऊ ख़ान कोश खां हाजी रुस्तम अली कोश, जमाल ख़ान कोश, साकिब ख़ान कोश ऐं एम इसाक भयो ऐं ॻोठ लोंग ख़ान खोसे खां मारम ख़ान खोसो, मज़हर ख़ान खोसो ऐं आमिर ख़ान खोसो। ॻोठ सीनाणी लाखेर, ख़ैरपुर नाथन शाह खां वफ़ा वज़ीर अहमद लाखेर, ज़मीर अहमद लाखेर ऐं शेराज़ अली ऐं अली रज़ा लाखेर। ॻोठ मलक शाह नवाज़ लॻे कोटड़ी खां वफ़ा ताज मोहम्मद ख़ासकेली, हाजी ख़ान ख़ासकेली, अरबाब अली ख़ासकेली, नबी बख्श ख़ासकेली ऐं मोहम्मद अयूब दावश। गढ़ी ख़ैरबंद करटियो खां ज़ुल्फ़िकार अली करटियो, अब्दुल मनान करटियो, अदनान अली करटियो, इरफान अली ऐं जियल ख़ान करटियो। ॻोठ सीनाणी लाखेर खां अली अहमद लाखेर, शोएब अहमद लाखेर, जुनेद अहमद लाखेर, रसूल बश्क राहूचो ऐं तारिक अली लाखेर। शहर कंबर अली ख़ान खां हाजी मोहम्मद रमज़ान गोपांग, हाजी शकील रमज़ान गोपांग, आब्द हुसैन गोपांग। ॻोठ बुग बोड़ा खां फ़कीर नज़र मोहम्मद गाॾी, फ़कीर मोहम्मद बख्श गाॾी, सैयद अली शाह, फ़कीर साकिब रज़ा गाॾी ऐं मसण रोड लाड़काणे खां सैलानी महरम अली शेख, गुलाम मुस्तफ़ा शेख, मुबारक अली शेख ऐं खलीफ़ो शेख। फुलजी विलेज दादूअ खां ॾातल ख़ान चना, ज़ीशान अली चना, रिज़वान अहमद चना। ज़िले कंबर जे ॻोठ मुराद ख़ान जागीरानी खां गौस बख्श खोसो, अहमद रज़ा खोसो। कुबे सैद ख़ान खां बशीर अहमद मक्सी, दीदार हुसैन कंबो, मीर विठल ख़ान खोसो, मोहम्मद रमज़ान कंबो ऐं ख़ुदा बख्श कंबो। ख़ैरपुर मीरस पीर जे ॻोठ खां मिस्त्री गुलशेर लाखो, उस्ताद गुलशन अली अब्बासी ऐं सलीम अहमद अंसारी। इन्हनि दोस्तनि जी तमामु घणी महिरबानी। महिरबानी, साईं ख़ाबर जी, जी। कबूलाई वटि बि ख़त आहिनि हा ऐं साईं तव्हां बि दोस्तनि जा ख़त शामिल कंदा हलो। हा साईं, हे कुझु ॿ ख़त अहिड़ा आहिनि जिन में जवाब तलब ॻाल्हि आहे ऐं ज़रई सवाल आहिनि ॿ, जी उहे साईं खां पुछा कयूं त पोइ वरी संगत जा जेके ख़त आहिनि उहे शामिल कयूं। हीअ साईं आहे गाज़ी गुलाम हुसैन चांडियो खां फैज़ मोहम्मद चांडियो ऐं पंहिंजो ही लिखनि था दोस्त निमाणो नज़ीर अहमद मराठियो जेकबाबाद खां बि आहे। साॻियो ई सवाल हिननि पुछियो आहे। लिखनि था त कणिक जे पननि खे ॻाढ़ो मर्द लॻो आहे, ईअं अटे नुमा जेको आहे सो हुन मां पाउडर थिए थो इहो, त इहो इन जे लाइ तव्हां महिरबानी करे ॿुधायो त हिनखे छा दवा वग़ैरह ॾियूं या न। इहे जेको आहे रतीअ जो मसइलो आहे, जी हिन में पतनि ते जेको आहे हा न फलूकड़े टाइप थींदा आहिनि, जी भूरे नासी रंग जा। हा हा पर जेकॾहिं हिनखे माण्हू ईअं हथ सां ज़ोर ॾींदो न साईं, इहे जी। माना पिसी पवंदा आहिनि ॼणा, जी जी ऐं अटे वांगुरु जीअं तव्हां चयो पाउडर टाइप हा 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 इहा रतीअ जो मर्द आहे साईं। हिन में असांजो जेको आहे सो हिन ते फंजीसाइड कयूं ज़रूरी माहिर सां हदारे सां मिली करे, जी जी ऐं हिन ते फंजीसाइड जो जेकॾहिं असां स्प्रे कंदासीं न साईं, जी। हिन सां असां तदारुक करे सघूं था। ॾाढो सुठो। ऐं ॿियो ही असांजे अहम सुवालु आयो आहे त ॻोठ आहे रईस जमाल ख़ान चांडियो खां रईस निसार अहमद चांडियो ऐं रईस मोहम्मद पनाह ख़ान चांडियो ऐं ॻोठ मीरण माछी खां अब्दुल रज़ाक सोलंगी ऐं मोहम्मद सोलंगी। इहे दोस्त चवनि था त असां जेको आहे सो हिन भेरे कणिक जो जेको फ़सुलु आहे उनखे पंहिंजो स्टॉप कयो आहे, उहो न कयो आहे ऐं उन में लूसण छटियो आहे बनीअ में, साही ॾिनी आहे माण्हुनि ॼण त बनीअ खे। सो उन लूसण में महलो जेको आहे सो तमामु घणे अंदाज़ में थी पियो आहे, हिन जे लाइ ख़ासि ॾस। शायदि महलो हाणे लूसण आहे जी त जी इहो माल जो चारो बि आहे असांजो, हा जेकॾहिं ज़रूरी ज़हर घणो इस्तेमालु कंदासीं हिन ते जी त जी ज़ाहिर आहे इहो माण्हू एतिरी रख करे न सघंदा। हा हा हिन में बहितर आहे त मां दोस्तनि खे इहा सलाह ॾींदुसि त पाणीअ जो तेज़ फुहारो जेकॾहिं असां हिन ते कंदासीं न हा त उन सां बि महलो हेठि किरी पवंदो, इहो बचाव थी सघे थो। अच्छा, पाणी जो माना ख़ाली पाणी जो ई पाणी जो हुजे, फुहारो जेकॾहिं कनि। ॾाढो ज़बरदस्ती इहो त हिकिड़ो माना मुफ़्त जो ई मुफ़्त जो, थी वियो, हिकिड़ो पाणी जो फुहारो करे छॾिजो। दोस्तनि ज़रूरु इहा ॻाल्हि नोट कई हूंदी। ऐं ख़ुदाबाद लाड़काणे खां हुजतुल्ला शाह राशिदी, अली मुज़फ़र शाह राशिदी ऐं अब्दुल शाह राशिदी। ॻोठ मोहम्मद वारिस चांडियो खां अली अकबर चांडियो, मोहसिन अकबर चांडियो, साॻिए ई ॻोठ खां अली असगर चांडियो ऐं चंड शाख जेकबाबाद खां सूफ़ी गुलबहार भट्टी, मोहम्मद मीरण जखरानी, नौखाफ़ अली मराठियो।
ऐं हीअ असां ॾे ख़त आयो आहे ॻोठ नूनर शरीफ़ खां दरिया ख़ान लुंड ऐं धनी बख़्श लुंड, ॻोठ दोदाई खां ज़ख़्मी ज़ाहिद सांगी, शाहिद हुसैन सांगी, अब्दुल बारी सांगी, अब्दुल बाकी सांगी, ॻोठ ठारो ॾेपर खां मास्तर अब्दुल फताह ॾेपर, वॾेरो एजाज़ ॾेपर, मोहम्मद अशरफ ॾेपर ऐं जुनेद अहमद ॾेपर, ऐं ज़िले जेकबाबाद ॻोठ साथी खान मराठियो खां निमाणो नज़ीर अहमद मराठियो, ख़ैरपुर नाथन शाह खां जमादार कमरदीन लांडर ऐं शाहनवाज़ लांडर। दोस्तनि जी तमामु घणी महिरबानी जो हुननि असांखे यादि कयो ऐं जी जी पंहिंजा ख़त लिखियनि ऐं असांजे प्रोग्राम खे हुननि पसंदि कयो। जी जी सभिनी दोस्तनि जी तमामु घणी महिरबानी। दोस्तनि खे कलाम ॿुधाइजे ज़रूरु मोट ऐं पाण बि कलाम ॿुधिजे। जी 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 वाह वाह थी वञे, वाह वाह। अनवर स्टोर त अॻ में हली वियो न। लॻी ॾकण जी हलंदो न हाणे माना हा हा उस्ताद हा कई आहे उस्ताद हा कई। अचणो अथई ताजू अचणो अथई ताजू न कहत पूरन पछाड़ियो मोहब्बत बारो मच सीने मजत सकल खे ॻाल्हियूं पेट भरण में वधी बणथियूं पेट भरण में वधी बणथियूं ॿार न कयूं गोशे गजाल सुकरे हिल ग़रीब जो हाल हिल ग़रीब जो हाल तोखे मालूम आहे हिल ग़रीब जो हाल हिल ग़रीब जो हाल
मेन ॻाल्हि ॻोठ ॾे साईं असां इहो जॾहिं हूंदासीं असांजा वॾा जॾहिं असां 12 साल में हूंदा हुआसीं हारी असांजा लूसण छकींदा पोइ उन लूसण बिज तॾहिं अॻे विझे थी माना जेको आयो हल बाबा उन में पोइ मेरे मुंडे पे आए हिन ग़रीब जो हाल तोखे मालूम आहे सचल साईं जा बोल हुया जी 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 बिल्कुल न हो इहो हिन ग़रीब जो हाल अनवर हुसैन मिस्त्री जो आवाज़ हुयो वक़्तु इजाज़त कोन थो थिए 7 बजे ख़बरूं थींदियूं जी जी संगत खां मोकिलाइजे अल्लाह निगहबान हा